जंग जमल हीअ मशहूर जंग पैगम्बर इस्लाम हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी हज़रत बीबी आयशा, ज़ुबैर, तलहा ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम जे दरमियान लगी। हीअ जंग जमादुल आख़िर 36 हिजरी डिसंबर 656 ईस्वीअ में बसरा वेझो लगी। हज़रत आयशा सां गॾु हज़रत तलहा, हज़रत ज़ुबैर हुआ। हीअ जंग जमल उन करे सॾिजे थी जो हज़रत आयशा अस्कर नाले हिक उठ ते सवार हुई। हज़रत बीबी आयशा हज खां पोइ मके मुअज़्ज़म में मुहर्रमुल हराम जे उम्रे लाइ तरसियल हुई त उते खेनि हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जो इतलाउ मिलियो ऐं उम्रो करे मदीने ॾांहुं उसियूं त वाट ते खेनि ख़बर पई त हज़रत अलीअ खे ख़लीफ़ो चूंडियो वियो आहे ऐं मदीने में ॻोड़ थियो आहे। पाण हिकदमि मके मोटियूं ऐं काबे वेझो जोशीली तक़रीर में हज़रत उस्मान जी शहादत ते अफ़सोस ज़ाहिर कंदे क़ातिलनि खे जोगी सज़ा जी घुर कयाऊं। हज़रत उस्मान जी शहादत वारो संगीन वाक़ियो नज़रअंदाज़ करणु ॾुखियो हुयो, उन करे इस्लाही मुहिम जो सोचियो वियो। मके जे गवर्नर अब्दुल्ला बिन आमिर बसरी ऐं यमन जे वालियुनि ऐं मरवान बिन हुकुम बीबी साहिबा जो साथ ॾिनो। कुछ हल्कनि इहो ख़्यालु पैदा कयो त हज़रत अली हज़रत उस्मान जे क़ातिलनि सां नरमीअ सां पेश ईंदो ऐं खेनि सज़ा न ॾींदो। उन ते ॾिफेड़ ऐं चौबचो शुरू थी वई। अमीर मुआविया हज़रत अलीअ जी बैयत खां इनकार कयो ऐं कूफ़े वारनि हज़रत अलीअ जे मोकिलियल आमिल खे न मञियो। किन ॿियनि हंधनि तां बि मुखालफ़त जा आवाज़ उथिया। उन्हनि हालतुनि में हज़रत बीबी आयशा रज़ी, हज़रत तलहा ऐं हज़रत ज़ुबैर जी अॻुवाणी में केतिरा माण्हू अची गॾु थिया त हिन झेड़े खे ख़तमु करे ऐं इस्लाह अहवाल जो को क़दम खणिजे ऐं हज़रत उस्मान जे शहादत जो बि क़िसास वठिजे त जीअं अॻिते कंहिं ख़लीफ़े खे क़तलु करण जो रवाजु न पवे। बहरहाल तय थियो त मुहिम बसरे खां शुरू कजे। पोइ ईअं किन चवाणी 1000 ऐं किन रिवायतुनि मूजिबि 3000 ते मुश्तमिल लश्कर मके खां बसरे रवानो थियो। उन ॻाल्हि जो इतलाउ जॾहिं हज़रत अलीअ खे पहुतो त पाण उन मामले जे हल लाइ रबियुल अवल जे आख़िरी तारीख़ ते बसरे रवाने थियण जो फ़ैसिलो कयाऊं। अल रबदा जे मक़ाम ते पहुची खेनि ख़बर पई त बीबी आयशा जी जमायत जंग जी तयारी करे बसरा पहुची वई आहे। बीबी साहिबा बसरे जे शहरियुनि आॾो पंहिंजो मक़सदु बयानु कयो, जंहिं ते शहरी ॿिनि गिरोहनि में विराइजी विया। हिकिड़नि हज़रत अलीअ जे मुक़ररु कयल वाली उस्मान बिन हनीफ़ जी हिमायत कई, जंहिं बीबी आयशा जी मुखालफ़त करण बदिरां हज़रत अलीअ जे अचण जो इंतज़ारु कयो। ॿियनि माण्हुनि बीबी आयशा जी हिमायत कई ऐं उन्हनि बसरे खां 3 मेलनि जे पंध ते अल मरबद मक़ाम ते पहुची माण्हुनि खे पंहिंजो हिमायती बनायो। अल मरबत दबागून ऐं अल रिज़िक वटि ॿिन्ही धुरियुनि जे हामियुनि में कुझु झड़पूं थियूं। हज़रत अली ऐं हज़रत बीबी आयशा रज़ी चाहियो पिए त कंहिं तरह सुलह थिए। नेठि आरज़ी सुलह थियो त जीअं फ़ैसिलो करे सघिजे त बसरे में हुकूमत कंहिंजे हथ में ॾिजे। हालतूं बदस्तूर छिकताइण वारियूं रहियूं। हज़रत आयशा बाबति रिवायत आहे त हिन पंहिंजनि हिमायतुनि खे ताक़ीद कयो त ज़ाती बचाव खां सवाइ कंहिं ते बि हथु न खणनि। हज़रत अली जमादुल आख़िर जे विच धारे बसरे जी पसगिरदाईअ में पहुची वियो। ॿिन्ही धुरियुनि में ॻाल्हियुनि जी शुरूआति थी। हज़रत अली अलैहिस्सलाम बीबी आयशा रज़ी ऐं संदसि जमायत चाहियो पिए त सुलह जी का सूरत निकिरे। सुलह थियण ते ई हुयो त किन विच वारनि जंग छेड़े विधी। हज़रत बीबी आयशा रज़ी जी लश्कर में 30,000 ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम जे लश्कर में 20,000 सिपाही हुआ। विढ़ंदड़ टोलनि में हिक ई ख़ानदान जा फ़र्द बि शामिल हुआ। हज़रत आयशा उठ ते सवार हुई, जंहिंखे मुआफ़िज़नि घेरे वरितो हुयो। झड़पुनि दौरान बीबी साहिबा खे बांह में मामूली रहड़ आई। हज़रत तलहा शहीद थी वियो। हज़रत ज़ुबैर हज़रत अलीअ सां ॻाल्हियूं करे मैदान जंग मां ॿाहिरि निकितो। मस त किन वॻोड़ियुनि खेसि दगा सां शहीद करे छॾियो। हज़रत अलीअ खे ॾाढो सदमो रथियो। पाण जंग में ॿिन्ही धुरियुनि जे क़तलु थियल माण्हुनि खे शहीद ऐं जन्नती सॾियाऊं। जंग खां अॻु ॿिन्ही धुरियुनि जे विच में सुलह जूं ॻाल्हियूं कामयाबु थियण वारियूं हुयूं, पर किन हंगामे बाज़नि जंग छेड़े विधी ऐं अॻुवान बेख़बर रहिया। पोइ बि जंग में धुरियुनि पड़ो ॾियारियो त को बि भॼंदड़ जो पीछो न करे।
ज़ख़्मियुनि ते हमिलो न कयो वञे ऐं फुरलट न कई वञे। हज़रत बीबी आयशा जो उठ विच मैदान में हुयो। मुहाफ़िज़ ऐं मुख़ालिफ़ विढ़ंदा ऐं क़तलु थींदा रहिया। हज़रत अलीअ महसूसु कयो त जेसीं ताईं उठ मैदान में बीठल हूंदो माण्हू विढ़ंदा रहंदा। उन विच में कंहिं उठ जे पेर में तलवार जा धक हयां ऐं उठ पट ते छातीअ भर झुकियो ऐं जंग ख़तमु थी वई। जंग में ॿिन्ही धुरियुनि जे शहीद थींदड़नि जे अंगनि अख़रनि में इख़्तिलाफ़ु आहे, पर हज़ारनि जी तइदाद में माण्हू शहीद थिया। हीअ जंग 17 तारीख़ 36 हिजरी 11 डिसंबर 656 ईस्वीअ में लॻी ऐं सुबुह खां शाम ताईं जारी रही। जंग ख़तमु थियण खां पोइ हज़रत अली बीबी आयशा जे सॻे भाउ हज़रत मुहम्मद बिन अबी बकर रज़िया खे पंहिंजी भेण बीबी आयशा रज़िया खे वॾे इज़त एतिराम सां वठी अचण लाइ मोकिलियो। जॾहिं बीबी साहिबा तशरीफ़ फ़रमा थी त हज़रत अली पाण अची साणसि मिलियो ऐं वॾी इज़त सां हज़रत मुहम्मद बिन अबी बकर सां गॾु बीबी साहिबा ऐं बसरे जे 40 मुअज़्ज़िज़ औरतुनि खे मके रवानो कयईं, जितां उहे पोइ मदीने मुनवरा हलियूं वयूं। हज़रत अली बसरे में तरसी समूरनि जहिड़ाकनि खे माफ़ी ॾिनी ऐं बसरे जे माण्हुनि हज़रत अली अलैहिस्सलाम जी बैअत कई।